सिंध में के बंद समेत 45 हंधनि ते बंदनि जी सूरताल ख़तरनाक है। उन्हनि जी मज़बूतीअ लाइ कमु करे रहिया आहियूं। बोर्ड जी सूरताल ते लसानी विछोड़ियूं पैदा करण जी कोशिश न कई वञे। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त डेमनि बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़े आहे। चाहियूं था त तकरारी डेम न ठहणु घुरिजनि। लियारी नदीअ में केतिरियूं ई कचियूं आबादियूं आहिनि, पर उते रहंदड़ माण्हुनि खे उतारियो वियो त संदन रिहाइश जो मसइलो थींदो। असां ईअं नथा करणु सघूं, खेनि उतारे फिटो करे छॾियूं। बरसाति थिए थी त शहरी घरनि ॾांहुं दौड़नि शुरू कनि था, जंहिं सबबु शाहराए फैसल ते मसइलो थिए थो। शहरनि खे ईअं न करणु घुरिजे। केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाइनि दौरान 19 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त केपी जे ज़िले मोहम्मद में ऑपरेशन दौरान 14 दहशतगर्द मारिजी विया। ॿियो ऑपरेशन ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े ददाखेल में थियो, जंहिं में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मवाद हथ कयो वियो। इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी। पंजाब में बोर बाद सिंधु दरिया में चाढ़ जो सिलसिलो जारी है। गुडू ऐं सखर बैराज वटि विचोले दर्जे जी बोड बरक़रार। गुडू वटि मथां वहिकिरो 5,02,861 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 4,75,970 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि गुज़िरियल 24 कलाकनि में 40,000 क्यूसिक पाणीअ जी वाध रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 4,40,985 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 4,12,735 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। आबाजी खाते तरफ़ां सखर ऐं गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी बोड, जॾहिं त कोटली वटि नंढी बोड डिक्लेयर थी। कोटली बैराज वटि वहिकरनि में गुज़िरियल 24 कलाकनि में 4,000 क्यूसिक जी वाध रिकॉर्ड थी आहे। कोटली बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,57,754 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 2,54,354 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते तरफ़ां सिंध जी राजधानी कराची में 24 कलाकनि दौरान बरसाति जी अगकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिबि शहर में 24 कलाकनि दौरान हल्की बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची में 24 कलाकनि दौरान झुड़ाली मौसम रहंदी, पर तेज़ बरसाति जो को बि इम्कान न आहे। शहर में घटि गर्मीपद 25 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। रहीम यार ख़ान जे तालके लियाकतपुर नूरवाला में बोड तबाही मचाए छॾी। इलाइक़े मां लॾपलाण जारी। चेनाब दरिया जो पाणी लियाकतपुर नूरवाला में दाख़िल थियण सबबि हंगामी बुनियादनि ते लॾपलाण शुरू थी वई। इंतिज़ामिया मूजिबि इलाइक़े में रेस्क्यू ऑपरेशन करे मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। बोड मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई पई वञे। काशे में बरसातुनि बाद मुख़्तलिफ़ नयूं वही अचण सबबि बंदि थियल रोड रस्ता बहाल न थी सघिया। टंडो रहीम ख़ान शनी शहर समेत सवें ॻोठनि जो जोई शहर सां ज़मीनी राब्तो कटियल आहे, जंहिं सबबि माण्हू परेशानी मुब्तला थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि हिन वक़्तु रस्ता बहाल न थी सघिया आहिनि। मामले जो नोटिस वठी रस्ता बहाल कराया वञनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN भलीकार आऊं आहियां ज़ुबैर खोड़ो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।